मुझा दोस्तों अच्छी दाढ़ी वारो जे इस्लाम में वार अछड़ा कया है इन अच्छी दाढ़ी वारे ते अल्लाह के वडी बात थींदी आ यो पुराणो रब के ॾाढो वणंदो असांजे हिकिड़ो नौजवान मरे पियो चई त मां मरी वञा त मुंहिंजे दाढ़ी जा वार कारा आहिनि अटो हणिजो त मुंहिंजा वार अच्छा लॻनि ख़बर में त अटो हणी मुंहिंजा वार अच्छा कजो मरी वियो वसियत मुताबिक़ अटो हयूं वार अच्छा कयूंसि मरण खां पोइ ख़्वाब में ॾिठो त जन्नत जे बाग़नि में घुमंदो वाकर ख़बर कीअं जन्नत मिली कि जिन मन मूंखे क़ब्र में पूरियो वारनि खे अछो अटो हणी मुंहिंजा वार अछड़ा कयव मलाइका आया सख्ती सां पुछण लॻा त रब फरमायो मलाइको मुंहिंजो बानो पंहिंजा वार अछड़ा मूं वटि मेड़ खणी आयो हिन जे अछनि वारनि जो मूंखे हया छो हिन जे अछनि वारनि जो मूंखे हया थो अचे हिन खां पुछाणो न कयो हिन खे दर जन्नत जा खोले ॾियो अॼु माण्हू हथ सां अछा वार चूंडनि था त इहे वार अछो पियो आहे उनखे चूंडनि था के वरी अछनि वारनि खे रंग लॻाए कारो था बनाए साईं फरमाइनि था जंहिं पंहिंजे वारनि खे कारो कयो क़यामत जे ॾियारे उथंदो त उनजो मुंहुं बि कारो थियल मुंहिंजे रब खे अछड़ा वार वणंदा आहिनि अहिड़ो हा रब खे वणंदो